नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सूमर जे ॾिहाड़े रोज़ो रखंदा हुया। सूमर जे ॾींहुं कंहिं सहाबी पुछा कई साईं तव्हां सूमर जे ॾींहुं रोज़ो था रखो, इन जी वजह छा आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां सूमर जे ॾींहुं इन करे रोज़ो रखां थो छो त इहो मुंहिंजी पैदाइश जो ॾींहुं आहे। छा जो ॾींहुं आहे? पैदाइश जो ॾींहुं आहे। ऐं तव्हां उलमा खां इहा ॻाल्हि ॿुधी हूंदी त जंहिं ॾींहं ते ईद हूंदी आहे उन ॾींहं ते रोज़ो न हूंदो आहे। रोज़ो ऐं ईद पाण में ईअं मुतज़ाद आहिनि जीअं ॾींहुं ऐं राति। राति हूंदी त ॾींहुं न हूंदो, जेकॾहिं ॾींहुं हूंदो त राति न हूंदी। इन तरीक़े सां जेकॾहिं रोज़ो आहे त ईद न आहे, जेकॾहिं ईद आहे त रोज़ो न आहे। नबी साईं पंहिंजी पैदाइश जे ॾिहाड़े ते रोज़ो रखी पूरी उम्मत खे पैगाम ॾिनो आहे त मुंहिंजी पैदाइश जे ॾिहाड़े ते रोज़ो रखी अल्लाह जो शुक्र अदा कयो, जशन न मल्हायो। जेकॾहिं असां इन खे ईद था चऊं त असां नबी साईं जे रोज़े रखण जी मुखालिफ़त था कयूं। तव्हां ई असां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो न आहे। मुहब्बत आहे, हर मुसलमान जी मुहब्बत आहे, पर जंहिं शख्सियात नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी ज़िंदगी में ॾिठो आहे उन्हनि जी मुहब्बत केतिरी हूंदी। हर जगह ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेके सहाबी गॾु हूंदा हुआ, नबी साईं जी हर अदा खे उहे नक़ल फरमाईंदा हुया, उम्मत ताईं पहुचाईंदा हुया। नबी साईं जे सजदे जो अंदाज़ छा हो, नबी साईं जे रुकू जो अंदाज़ छा हो, नबी साईं जे रोज़े जो अंदाज़ छा हो, नबी साईं जी नमाज जो अंदाज़ छा हो। सहाबा इहो बि लिखियो आहे त नबी साईं जी दाढ़ी मुबारक में 18 सफ़ेद वार हुया। 18 त जंहिं सहाबा जी नबी साईं सां एॾी मुहब्बत हुजे जो नबी साईं जे वुज़ू जो पाणी ज़मीन ते नथा किरण ॾियनि, उन्हनि खां इहो जशन विसरी वियो। हलवा विसरी विया, चरागा विसरी वियूं, झंडियूं विसरी वियूं। इहो मुमकिन न आहे। त जंहिं अंदाज़ सां नबी साईं जे सहाबा इन ॾींहं खे मल्हायो आहे उन तरीक़े सां मल्हायो। शरीयत जो जुज़ बि हुजे हा सुहिणो सिद्दीक़ ज़रूर करे हा, शरीयत जो हिस्सो हुजे हा फारूक आज़म ज़रूर करे हा। कंहिं बि एतबार सां जेकॾहिं इन खे सहाबा शरीयत सम्झनि हा त ज़रूर करनि हा। तरावी आहे न, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ानुल मुबारक में 3 रातियूं तरावी पढ़ी आहे, 3 रातियूं। पर नबी साईं जे मिज़ाज खे सम्झंदे हज़रत फारूक आज़म पूरो रमज़ान तरावी खे शरीयत करार ॾेई छॾियो, पूरो रमज़ान। छो त उहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिज़ाज खां बि वाक़िफ़ हुया। शरीयत उहा आहे जेकी नबी साईं करे ॾेखारी आहे, सहाबा उनखे उम्मत ताईं पहुचायो आहे।